हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान वर्कर फेडरेशन जे जनरल काउंसिल जो इजलास 4 मार्च 2023 ते लाहौर में मरकज़ी वाइस चेयरमैन मोहम्मद इशफाक खानज़ादा जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में चेयरमैन इजलास जो एजेंडा पेश कयो, जंहिंमें गुज़िरियल बॉडीज़ जे 2 सालनि जी कारकिरदगी रिपोर्ट पेश कई वई। इजलास में ॿुधायो वियो त मौजूदा आइनी बहरान खे मुंहुं ॾियण ऐं तंज़ीमी मामलनि खे हलाइण ऐं मरकज़ी उहिदेदारनि जी चूंड कराइण लाइ नए जनरल सेक्रेटरी जी चूंड करण ज़रूरी है। इन करे हर इलाइक़े पंहिंजे नुमाइंदे जो नालो नामज़द उम्मीदवार तौर पेश कयो, जंहिंमें कराची रीजन जे मोहतरम वक़ार अहमद मेमन खे वॾी अक्सरियत सां मरकज़ी जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। जनरल काउंसिल तंज़ीम मामलनि, चूंडूं कराइण ऐं ॿिया आइनी इख्तियार इस्तेमाल करण जी मंजूरी ॾिनी है। पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन जे मोहम्मद ज़हूर ऐवान इजलास खे आलमी सतह ते पेश ईंदड़ मसइलनि ऐं सूरत हाल खे आगाह कयो। फेडरेशन जे अॻवान चौधरी नसीम इक़बाल इजलास खे ॿुधायो त पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन मज़दूरनि जी नुमाइंदा तंज़ीम आहे, जेका सॼे मुल्क में मज़दूरनि जे हक़नि लाइ जदोजहद करे रही है। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गुल मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।